बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिं वटि अकुल न आहे उन्हीअ वटि अदब न आहे। जंहिं वटि हिमत न आहे उन्हीअ वटि कामयाबी न आहे। जंहिं वटि दीन न आहे उन्हीअ वटि हया न आहे। राब्ता ॿुधाईंदा आहिनि दिलि में केतिरो क़दुरु आहे। चवण में सभई पंहिंजा हूंदा आहिनि। हज़ारनि माण्हुनि सां तालुक़ु रखणु का वॾी ॻाल्हि न आहे, पर हिकु माण्हूअ सां सचाईअ सां निभाइणु वॾी ॻाल्हि आहे। ॾुखु इहो न आहे त मोहबतूं न मिलियूं, ग़म इहो आहे त रिश्तनि पंहिंजो मान विञायो। जॾहिं दिलि खे लॻंदी आहे न तॾहिं त दिलि अलाह सां लॻंदी आहे। असांजा ॾुखिया ॾींहं बि गुज़री वेंदा ऐं अव्हांजो शाही वक़्तु बि न रहंदो। ग़लति माण्हू ई ज़िंदगीअ जो सही सबक़ु सेखारींदा आहिनि। पैसो जेतिरो बि किरी पवे पर एतिरो कॾहिं बि न आहे किरंदो जेतिरो पैसे लाइ इंसानु किरी चुको आहे। दुनिया सिर्फ़ु उन्हनि जी ख़ैरियत पुछंदी आहे जिन जा हालात ठीकु हूंदा आहिनि, ऐं जेके तकलीफ़ में हूंदा आहिनि उन्हनि जा त मोबाइल नंबर बि विञाइजी वेंदा आहिनि। कुझु माण्हुनि जे सीने में दिलि जे जॻह ते कैलकुलेटर हूंदो आहे। हथ मिलाइण खां पहिरीं हिसाबु लॻाए वठंदा आहिनि त हिन माण्हूअ मां मूंखे केतिरो फ़ाइदो थींदो। अव्हांखे कामयाबीअ जो गुरु त नथो ॾेई सघां, अलबत्ता नाकामीअ जो राज़ ॿुधाए सघां थो, ऐं उहो इहो आहे त हर माण्हूअ खे ख़ुशि करण जी कोशिशि करियो।